आम ख़बर ते पहुचाईंदासीं। इलेक्शन कमीशन सुभाणे सेनेट चूंडूं पुराणे तरीक़ेकार तहत कराइण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। सेनेट चूंडूं बाबति सुप्रीम कोर्ट जी राय ते अमल करण जो बि फ़ैसिलो कयो वियो आहे। तव्हांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त वक़्तु तमामु घटि हुजण सबबि सेनेट चूंडूं मौजूदा आइन ऐं कानून तहत करायूं वेंदियूं। इलेक्शन कमीशन सुभाणे सेनेट चूंडूं पुराणे तरीक़ेकार तहत कराइण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। सेनेट चूंडुनि बाबति सुप्रीम कोर्ट जी राय ते अमल करण जो बि फ़ैसिलो कयो वियो आहे। इलेक्शन कमीशन तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो आहे त गुज़िरियल ॾींहुं इजलास दौरान सेनेट चूंडुनि बाबति सुप्रीम कोर्ट जी राय जो जाइज़ो वरितो वियो। अदालती राय ते अमल दरामद ऐं टेक्नोलॉजी जे इस्तेमाल बाबति कमेटी बि क़ाइमु कई वई आहे। ख़बर ते पहुचाई पिया। वक़्तु तमामु घटि हुजण सबबि सेनेट चूंडूं मौजूदा आइन ऐं कानून तहत कराई वेंदियूं। इलेक्शन कमीशन सुभाणे सेनेट चूंडूं पुराणे तरीक़ेकार तहत कराइण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। सेनेट चूंडुनि बाबति सुप्रीम कोर्ट जी राय ते अमल करण जो बि फ़ैसिलो कयो वियो आहे। इन हवाले सां राब्तो कयो इस्लामाबाद में आवाज़ टीवी जे ब्यूरो चीफ कुर्बान बलोच सां। जी कुर्बान, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी कुर्बान, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी, इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान सेनेट चूंडुनि जे हवाले सां सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ते कानून मुताबिक़ अमल करण जो फ़ैसिलो कयो आहे। इन हवाले सां चीफ इलेक्शन कमीशन जे सदारत में हिकिड़ो इजलास मुनक़द थियो, जंहिंमें सुप्रीम कोर्ट जे सेनेट चूंडुनि बाबति जेको फ़ैसिलो हो उन्हनि जो जाइज़ो वरितो वियो ऐं इन हवाले सां इहो तइ कयो वियो त सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमीशन खे जेके बि हिदायतूं ॾिनियूं सेनेट जे चूंडुनि जे हवाले सां ऐं साफ़ शफ़ाफ़ चूंडुनि जे हवाले सां, त उन ते अमल दरामद बाबति समूरियूं जेके बि घुर्जूं आहिनि उहे पूरियूं कयूं वेंदियूं ऐं उन ते अमल दरामद कयो वेंदो ऐं ॻुझे वोट ज़रिए सेनेट जूं चूंडूं साफ़ शफ़ाफ़ नमूने सां कयूं वेंदियूं। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान जे हिन इजलास में सेनेट जूं चूंडूं साफ़ शफ़ाफ़ रखण लाइ जेका टेक्नोलॉजी मुताबिक़ करण जी सुप्रीम कोर्ट हिदायत कई, उन ते अमल दरामद लाइ पहिरियों कमेटी क़ाइमु कई आहे ऐं इहा कमेटी 4 हफ़्तनि में सिफ़ारिशूं ॾींदी त जीअं मुल्क में जेके बि चूंडूं थियनि उहो साफ़ शफ़ाफ़ नमूने सां जदीद टेक्नोलॉजी जी निगरानी में थियनि ऐं त जीअं उन ते को आङुर न खणिजी सघे। जी ठीकु आहे कुर्बान, वॾी महिरबानी तफ़सील खां आगाह करण लाइ।